जिते मली जी नाज़रीन जिते मली जे क़ौमी तक N 270 जे अॼु जेका ज़मीनी इलेक्शन थी रही है जेका हिन वक़्तु वॾी गर्मा गर्मी माहौल में वञी रही है। कुझु देरि अॻु कराची जी PTI जे सदर ते हमले जो इल्ज़ाम लॻायो आहे, जंहिंखां पोइ हिन पोलिंग स्टेशन आसू ॻोठ मली जे पोलिंग ते अॻूणे गवर्नर सिंध इमरान इस्माइल पारां दौरो कयो आहे। हिन वक़्तु पीपल्स पार्टी अॻुवान अब्दुल हकीम जेको उम्मीदवार आहे N 270 ते उहो हिते मौजूदु आहे। उनजो चवणु आहे त जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा अॻुवान आहिनि उहे पीपल्स पार्टी ॻणनि जे इलाइक़नि में अची करे पोलिंगनि खे जाम करण जी कोशिशि करे रहिया आहिनि, छो त हिते वोटिंग जो रेशो तमामु घणो ज़्यादा आहे। त PTI जेका अॻुवान हिन पोलिंगनि जो दौरो करे पोलिंगनि खे जाम करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। जंहिं नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा वञूं त कुझु देरि अॻु में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कराची सदर बिलाल गफ़ार पारां मदद पीपल्स पार्टी जे अॻुवान पारां हमलो करे तशदुद करे ज़ख़्मी करण जो इल्ज़ाम पिणु लॻायो वियो आहे। असां इन सिलसिले में पीपल्स पार्टी अॻुवान अब्दुल हकीम बलोच सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो धांधली जे हवाले सां या तशदुद हवाले सां उनजो कहिड़ो मौक़िफ़ आहे।